आदत कभी सजी रात जागी इबादत कभी कचहरी रुगो सिंध बाबत कभी जेको न हणंदो नारो सिंध जो रती के न तैसां रियायत कभी। अॼु तव्हां सभिनी खे मुबारक जो असांजे मरकज़ी चेयरमैन हाजी अब्दुल साहब जी सालगिरह आहे, उनजो जन्मॾींहुं आहे ऐं उन सां गॾु असांजो मरकज़ी कन्वेंशन पाए असां वटि ही जेको अॼु मेड़ मचायो आहे साईं खमीसे खान तमामु बहितर तमामु आला। असांजे महफ़िल में पाकिस्तान ख़ासि केली इत्तेहाद जो सीनियर वाइस चेयरमैन साईं याकूब ख़ासि केली जंहिं सॼी सिंध में हक़ ऐं सच जो अलाम बुलंद कयो आहे। हिते जॾहिं कराची जे अंदरि कुझु गुंडनि कुझु माण्हुनि गिरफ़्तारियूं कयूं हुयूं त ही उहो माण्हू हो जंहिं रोड ब्लॉक करे पंहिंजे माण्हुनि खे पंहिंजे हक़नि जे लाइ आवाज़ उथारियो ऐं उन्हनि खे मञारायो। बुनियादी ॻाल्हि इहा आहे त असां जेके दोस्त आहियूं उहे न को नस्ल परस्त आहियूं न को मुहिम जोई आहियूं। असां पंहिंजी बिरादरी ऐं सिंध जे ॿियनि बिरादरियुनि सां गॾु सिंध में जेके बि इशू आहिनि जेके मसइला आहिनि उन्हनि सभिनी खे हल करण जे लाइ संजीदह पॉज़िटिव ऐं प्लानिंग सां कोशिशि कयूं था। असीं मुहिम जोईअ जो शिकार न थींदासीं, असीं कंहिं तवाईअ जो शिकार न थींदासीं, असीं कंहिं अहिड़े ऐलान जो शिकार न थींदासीं जंहिंसां असीं नुक़सानु थिए। बाक़ी असीं कोशिशि इहा कंदासीं त असांजे जेके मसइला आहिनि असांजे बिरादरी सां मसइला आहिनि असांजा जेके नियाणियुनि जा मसइला आहिनि उन्हनि सभिनी जे लाइ को तरीक़ो को हल कढूं ऐं गॾिजी उन लाइ अॻिते वधूं।